थाल विच गरजी पढ़ो थाल विच तीन वस्तु पई टे वस्तु पयल सत संतोख विचारो टे शयूं पयल सच्चाई आ सत संतोख सबुर आ सत संतोख विचारो हाणे विचार क्यों अमृत नाम ठाकुर का पयो जिसका कंहिंजो आधार आज असां सभिनि खे कंहिंजो आधार जे कोई दुख पए तो कंहिं वटि ईंदा हुआ दास खणी कंहिं वटि ईंदा हो साध संगत जी धन गुरु ग्रंथ साहिब महाराज वटि जिसका सब सधारो जंहिंजो आधार अॼु दुनिया खे आहे गुरु अमरदास महाराज चयो हुयो बेटा अर्जन तव्हांखे त अॻिते हली अहिड़ा थाल परोसणा नी जेके रहंदी दुनिया ताईं सभ जूं आशूं पूरियूं कंदा अॼु थींदी आहे असांजी आस पूरी न उहो थाल गुरु अर्जन देव महाराज परोसे वे सतगुरु गुरु अर्जन देव महाराज जी सब को वॾी देन जे सतगुरु गुरु अर्जन देव महाराज गुरु ग्रंथ साहिब जी रचना करे सतगुरु खे एॾो सत्कार न ॾिना त शायदि अॼु असां तव्हां झोलियूं ख़ाली खणी वेठा हुजो छो जो शरीर न आहे रहंदो शरीर नासवंत अॼु आहे सुबुह न आहे कंहिंजो शरीर न आहे टिकियो सतगुरु अहिड़ो गुरु असांखे ॾेई विया जेॾी महिल सिखनि पुछो गुरु गोबिंद सिंह महाराज को पातशाह तव्हां त वञो था तव्हां खां पोइ कंहिंजा दर्शन कंदासीं जे कोई हुकुम वठणो आहे कोई कुझु ॻाल्हि पुछणी आहे कंहिंखां पुछंदासीं उते सतगुरु चयो हुयो आज्ञा भई अकाल की पढ़े चलायो पंथ सब सिखन को हुक्म है गुरु मानियो गुरु ग्रंथ जी मानियो प्रगट गुरां की गुरु ग्रंथ साहिब के प्रगट गुरनि जी देह करे समझणो आहे कॾहिं अची करे उहा अख रखी करे दर्शन करण अचो त सही मन में प्यार रखी अचो त सही लिखाए वठो एनी ताबे ते वेठे गुरु अर्जन देव महाराज गुरु हरकृष्ण साहिब महाराज तव्हांखे न नज़र आया तो पहुचे जो उहो ई कम आहे गुरु तैथों वख नहीं पर तेरी वेखण वाली अख नहीं गुरु परे न है पर अखी कोने असां वटि ॾिसण वारी असां ईंदा आहियूं हेॾे होॾे ॾिसंदासीं केतिरा माण्हू वेठा नी संगत केतिरी वेठी आहे ध्यानु ई न हूंदो आहे सतगुरु के वस्त्र कहिड़ा पातल आहिनि अॼु मुंहिंजा सतगुरु सजन कीअं था मथो टेकींदासीं वरी फर्ज़ डारे वेही रहंदासीं इहो असां ॾिसंदा आहियूं दर्शन करण छा खे चइबो आहे वञी उन्हनि सिखनि खां पुछो जेके पूरनि तौर ते हलिया नी राह ते सतगुरु चयो तो के सेवा देह करे करनी है प्रगट गुरां की देह प्रभ जो प्रभु को मिल बोच है पर जे तो के गुरु सा मिलनो आ को खोज शब्द में ले वो शब्द जी खोज कर छो हर सतगुरु जो हर पातशाही जो असा प्रकाश भी मनायूंदा गुरतागति भी मनायूंदा ज्योति ज्योत भी मनायूंदा शहादत भी मनायूंदा मनाईंदा देह जो मनायूंदा वाहिद गुरु ग्रंथ साहिब ने गुरु गोबिंद सिंह महाराज असांखे एड़ी देन गुरु अर्जन देव महाराज ॾेई विया कि सिखो अॼु खां पोइ जेको गुरु तव्हां वटि आयो आहे जंहिं गुरु जी लड़ लॻाओ इहो दुनिया में आयो त आहे पर तव्हां खां परे करी वेंदो न अॼु गुरु ग्रंथ साहिब महाराज जा प्रकाश पुरब सभु मनायूं था अॼु गुरु ग्रंथ साहिब महाराज जा गुरतागति दिवस सभु मनायूं था पर इन्ही गुरु ग्रंथ साहिब महाराज जो ज्योति ज्योत करी दुनिया में कोई न मनाए सघंदो जन्म मरण दोहू में नहीं जन पर उपकारी आए जी दान दे भक्ति लाइन हरस्यो लैन मिलाए एड़ो गुरु ॾेई वियो सतगुरु असांखे इहा देन आहे गुरु अर्जन देव महाराज जी ॿी सभ को वॾी देन आहे गुरु अर्जन देव महाराज जी हरमंदर साहिब जी उसारी अॼु जाथे वञी करे असां सजदा कयूं था जय हरमंदर साहिब वञी अलाए केतिरा कैंसर जड़ा रोग माण्हू कटाए अचनि इहा देन भी गुरु अर्जन देव महाराज जी आहे इन जी उसारी भी हरमंदर साहिब जी गुरु अर्जन देव महाराज पूरी कराई